नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त कंदकोट में खबर ईंदालो कश्मीर शहर जी जुल्फकार शाह मोहल्ले जो रवासी 19 सालन जो कासिम अली शाह पोलियो सबब बिनी ॾियंगु नतन खां ॼाए ॼम खां माज़ूर हुजण जे बावजूद मुश्किलातुनि साम्हूं ॾेई ॿारहीं जमायत ताईं तालीम हासिल करण खां बाद कंप्यूटर में कोर्स कया आहिनि, पर हिन महिल ताईं बेरोज़गार आहे। उन मौके ते कासिम अली शाह अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बाबा जे वफ़ात खां बाद घर में कमाइण वारो कोई न हुयो। माज़ूरी बावजूद मेहनत करे ॾुखियो सुखियो घर जो ख़र्चो हलाइण जी कोशिश करे रहियो आहियां। माज़ूरी वारसात में मिलण खां बाद पंहिंजनि परायनि समेत सभिनी मुंह खां कंध फेरायो आहे, पर पोइ बि अल्लाह पाक जी ज़ात ते भरोसो रखी करे ॾींहुं राति मेहनत करे घर भातियुनि जो पेट पालण जी कोशिश करे रहियो आहियां। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त मां वज़ीर आला सिंध समेत सभिनी वस वारनि खे अपील थो कयां त मूंखे माज़ूरी कोटा तहत नौकरी ॾिनी वञे त जीअं घरवारी समेत नंढड़ी न्याणी जी बेहतर मुस्तक़बिल जे लाइ कुझु करे सघां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।